अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में वलीकार आओ मारवी थीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। चोरी के पैसन से सियासतदानन के खरीद कए पे वने ही असांजे MNAs के खरीद करण आया है। मोरन में भरल पैसन से माण्हुनि जा ज़मीर खरीद कया पिया वञनि। ऑपोजिशन के डपा हित इमरान खान वधीक कुछ ॾींहुं रहियो हो त जेलन में हूंदो। नवाज शरीफ घर जी मनी ट्रायल न ॾेई सघियो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो सवात में जलसे खे ख़िताब। संदसि चवण आहे त इलेक्शन कमीशन जे साम्हूं हॉर्स ट्रेडिंग थिए पई। छा आइन उन जी इजाज़त ॾिए थो? ईंदड़नि ॾींहनि में हिक बाल सां 3 विकेटूं किराईंदो। इतिहादियायूं ऐं अलॻि पार्टी आयूं। पार्टी अंदर मुख़्तलिफ़ राया हूंदा आहिनि। गॾियल सलाह मशवरा कया वेंदा आहिनि। मुस्लिम लीग काफ जे अॻवान चौधरी परवेज़ लाही पंहिंजे बयान जी वज़ाहत कंदे चयो आहे त वज़ीर-ए-आज़म ईमानदार आहे ऐं संदसि नियत बि सुठी आहे। हुन न हुकूमत छॾी आहे न ई अपोज़िशन जो हिसो बणिया आहिनि। हू हुकूमत जो हिसो आहिनि ऐं हर ॾुखे वक़्त में हुकूमत जो साथ ॾिनो आहे। इत्तेहादियुनि सां सलाह मशवरा कया वञनि त हुकूमत जो पंहिंजो फ़ाइदो आहे। फज़लुर रहमान वैशी जट बणियो वेठो आहे। करू हेड़ थी त खेसि क़ीमत चुकाइणी पवंदी। घर मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन 25 मार्च ते इस्लामाबाद अची रही आहे। खेनि 25 मार्च ते ख़बर पइजी वेंदी। 27 मार्च ते जलसे खे सिक्योरिटी ॾिनी वेंदी, पर कंहिंखे बि अवाम जे जान ऐं माल सां कीरनि जी इजाज़त न ॾिनी वेंदी। पाकिस्तान खे बैन अक़वामी ख़तरा आहिनि। 20 मार्च खां पुलिस ऐं रेंजर्स खे इख्तियार ॾिना वेंदा। अपोज़िशन के अदम एतमाद जो हक़ आहे, पर ईअं न थिए जो अदम एतमाद अदम इस्तेकाम ॾांहुं मुंतक़िल थी वञे। फज़ल रहमान जेका ॿोली इस्तेमाल करे रहियो आहे उन सां दफ़ेर पकड़ियो त ज़िम्मेवार पाण हूंदो। वफ़ाक़ी हुकूमत नाकाम थी चुकी आहे। मुताहिदा जे मुतालबनि ते एतराज़ नाहे। संदन मुतालबा मंज़ूर आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह चयो आहे त MKM मुतालबनि जो पेपर ठाहे आई हुई। बिलावल भुट्टो चयो त मुतहिदा जा अहिड़ा मुतालबा नाहिनि जिन ते एतराज़ हुजे। बेतमादी रिथ पुठियां करोड़े पाकिस्तानी आहिनि। PDM जे लॉन्ग मार्च में शिरकत जो फ़ैसिलो पार्टी कंदी। वॾे वज़ीर मादली शाह ख़िलाफ़ इस्लामाबाद में एहतसाब अदालत में केस जी ॿुधणी। वॾो वज़ीर पेश, केस जी ॿुधणी 31 अप्रैल ताईं मुलतवी। ऑपोज़िशन ऐं हुकूमती इत्तेहादनि विच में विराब्ता जारी। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जो चवणु आहे त सभु गुल टोड़े छॾियो, पोइ बार खे अचण खां रोके नथो सघिजे। शहबाज शरीफ ऐं मौलाना फज़ल रहमान सां MKM अॻवाननि जी अॼु ॿीहर मुलाक़ात थींदी। आसिफ अली सरदारी ऐं मौलाना फज़ल रहमान विच में अॼु इस्लामाबाद में मुलाक़ात थींदी। PDM सरबराह अॻूणे सदर खे लॉन्ग मार्च विच में शिरकत जी दावत ॾींदो। सियासत कमज़ोर दिल माण्हुनि जो कमु नाहे। डी चौक जलसे खां अॻु ई अपोज़िशन घबराइजी वई आहे। इस्लामाबाद में वफ़ाक़ी वज़ीरनि जी प्रेस कॉन्फ्रेंस। फवाद चौधरी जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर जा अख़बार कबूतरनि वांगुरु बंदि थी चुका आहिनि। इमरान खान खां वॾा जलसा करे ॾेखारिनि। नून लीग अख़बार जावेद लतीफ़ हॉर्स ट्रेडिंग जो एतिराफ़ कयो आहे। इलेक्शन कमीशन नोटिस वठे। ख़सरो मुख़्तियार जो चवणु आहे त माण्हुनि जे वॾी ख़्वाहिश आहे त 27 मार्च ते इमरान खान सां मिलनि। वज़ीर-ए-आज़म की ज़बान पर दिमाग़ दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। हुकूमत बेतमादी रिथ खे रोकण लाइ बदमाशी ते लही आई आहे। असेंबली मेंबरनि खे धमकियूं ॾिनियूं पई वञनि। सुध समा वारे सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अपोज़िशन वटि 172 खां वधीक मेंबर आहिनि। हुकूमत वटि नंबर पूरा हुजनि हा त वज़ीर धमकियूं न ॾियनि हा। इमरान खान वाड़ाइप जो शिकार आहे। असेंबली में वोट ॾियण लाइ ईंदड़नि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। वज़ीर-ए-आज़म के कानून जो एहतराम नाहे। रियासत वसीलनि जे इस्तेमाल ते इमरान साहब खे सज़ा ॾिनी वञे।
मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम रखसेब जो इलेक्शन कमीशन का कार्रवाई जो मुतालबो। संदस चवणाइत इमरान खान अरबे रुपए की गैर कानूनी फॉरेन फंडिंग जो हिसाब दी। वफाकी वज़ीर शौकत तरीन की सदारत हेठ इकनेक जो इजलास सिंध के नुमाइंदे पारां तकरारी रिथा थल के नाल फेस 2 जी हिक भेरो ॿीहर भरपूर मुखालफत। वीडियो लिंक वसीले इजलास में शिरकत कंदड़ निसार अहमद खोड़े मौक़िफ़ इख्तियार कयो त जेसी ताईं गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल में को फ़ैसिलो नथो थिए तेसी ताईं इहा रिथा ख़त्म कई वञे। एटमिक इजलास में पानी की 3 टेयर फॉर्मूले जो फ़ैसिले लाइ मामलो गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल में खड़ी वञण जो फ़ैसिलो। सिंध पारां 3 टेयर फॉर्मूले बाबति CCI में भरपूर नमूने केस पेश करण जो ऐलान। निसार खोड़े जी चवणाइत जेकॾहिं सिंध जा ख़दशा ख़त्म न कया विया त सिंध ग्रेटर थल केनाल फेस 2 रिथा बाबति आलमी तरक़ियाती बैंक सां फंड रोकण लाइ राब्ता कया वेंदा। आर्मी चीफ सां नाइजीरिया के दिफ़ा वारे वज़ीर जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं ख़िते जी सिक्योरिटी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। सिपा सलाह सां बेरी के नेशनल गार्डन के कमांडर जी भी मुलाक़ात। पेशवारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर कोरोना जूं समूरी पाबंदियूं ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। NCOC के सरबराह असद उमर ऐं सिहत बाबति वज़ीर आज़म के ख़ासि मददगार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कोरोना की वबा अञा मुकम्मल नाहे थी। केसनि में लगातार घटाई अची रही आहे। 70% माण्हुनि की वैक्सीनेशन थी चुकी आहे। वबा की सिहत के शोबे ते दबाव घटिजी वियो आहे। आवाम वैक्सीन ज़रूर लॻाराए। सॻियूं बरसां जी धोरींदड़ वाक़ियो घर के बाहि लगण सबब भाउ भेण समेत 3 बारड़ा सड़ी फौत। एक बाड़ो जख्मी। गोशा नवाज भट्टी में रियाज हुसैन भट्टी के घर के ओस्तो बाहि लगी वही। मासूम बाड़े समेत एक ही घर जा 4 बारड़ा सड़ी पिया। मेदी संदस भेण आतपा भट्टी ऐं वकार जख्म की सट नसंदे साह ॾिसियो। ॿिनि भाइरनि वकार ऐं मोहम्मद अवैसी हालत गणती जोगी पहुती। भाउ भेण जा लाश घर पहुचण ते घर भातियुनि के बेहोशी जा दौरा पइजी पिया। इलाइक़े में सोग छाइजी वियो। कोटरी साइड के शोरगोट में समीची मालिकियत शोरा ऐं पालारी बिरादरी की विंदुरनि में छेड़ो। फायरिंग में एक ॼणो माची पियो। 4 जख्मी। पुलिस पहुची छिकताण ते ज़ाब्तो आंदो। टंडो मस्ती बरसां विंदुरनि में पुराणी तकरार तां छेड़े में एक ॼणो माची पियो। इकनॉमिक ज़ोन थाणे की हद ॻोठ लांघा में लांघा बिरादरी की विंदुरनि में काल्हि ते पुराणी तकरार तां छेड़ो थी पियो। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबब एक ॼणो मोहम्मद हसन लांघा थेॾे ते माची पियो। संदसि भाउ अली गुल लांघा सख़्त ज़ख्मी थी पियो। जख्मी के गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। सिंध में धारदार हादसनि में 5 ॼणा फौत 10 ॼणा ज़ख्मी थी पिया। खैरपुर भरिसां केड़ी बाईपास वटि टायर बस थियण सबब ट्रक पलटी थी वई। एक पोहित मंसूर अहमद थेॾे ते ई दम ॾिसी पियो। 10 ॼणा ज़ख्मी थी पिया। सेठाजा भरिसां मेराण हाईवे ते ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार गुल हसन गाहू थेॾे ते ई दम ॾिसी पियो। पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। मियां साहब बेसोठ हुमायूं रोड ते रिक्शा पलटी थियण सबब वापारी बस सुमरो ज़ख्मी थी पियो। ज़ख्म जी सट नसंदे शिकारपुर अस्पताल में ज़ख्मी वापारी दम धणी हवाले करे छॾियो। राधण भरिसां मोटरसाइकिल जे टक्कर में वटाड़ू पीसन रसूल बख्श फौत थी पियो। सांगड़ भरिसां केतिरो रोड ते रफ़्तार कार जे टक्कर में 10 वरिये जो नींगर किशोर भील फौत थी वियो। पोलैंड चेक रिपब्लिक ऐं स्लोवेनिया जा वज़ीर आज़म ट्रेन ज़रिए यूक्रेन के गादी वारे शहर पहुची पिया। टिनी सरबराहन जी यूक्रेनी सदर ज़ेलेंस्की सां मुलाक़ात। यूक्रेन जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। टिनी वज़ीर आज़मनि जो रूसी यूक्रेन जथबंदीअ ते ज़ोर। केफ में ताज़ी हमलनि दौरान 4 ॼणा माची विया। शहर में 15 कलाकनि लाइ कर्फ्यू लागू।
I am known by many names. The Stabby Tabby, El Macho Gato. Watch! Ha! Watch! And then... It never fails. Whenever I team up with you, things go wrong. Trust me. You got it. Am I doing it? Stop. You're gonna give yourself a hard. ऐं ड्रीमवर्क्स जी एनिमेटेड मूवी बस इन वुड्स दी लास्ट विश जो पहिरियों ट्रेलर जारी कयो वियो आहे। 10 वरीअ खां बस इन वुड्स जो ॿियो हिसो साम्हूं अची रहियो आहे। ट्रेलर जी शुरूआत में बस पितर जे ठहियल विलन सां झेड़े थो ऐं केस ज़ेर करण जी कोशिश तौरु पंहिंजूं समूरियूं तमन्नायूं क़दम आणे थो।